हैदराबाद में ॿिनि मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस पारां धार मुबैना मुक़ाबला थिया आहिनि, जंहिं दौरान ॿिनि ॼणनि खे हाफ राय कयो वियो आहे। पुलिस मूजिबि ए सेक्शन पुलिस खे इतलाउ मिलियो त गुलिस्ताने सरमस्त रोड ते मोटरसाइकिल ते शकी माण्हू अची रहिया आहिनि। मोटरसाइकिल ते सवार माण्हुनि खे रोकण जी कोशिश कई त जवाबदारनि पुलिस मथां फायरिंग कई। पुलिस मूजिबि जवाबी फायरिंग में 2 जवाबदार ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे, पुलिस मूजिबि नसीम नगर थाणे जी हद ॾेथा ॻोठ में मुक़ाबले बाद 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। हैदराबाद में ॿिनि मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस पारां धार मुबैना मुक़ाबला थिया आहिनि, जंहिं दौरान 2 ॼणनि खे हाफ राय कयो वियो आहे। पुलिस मूजिबि ए सेक्शन पुलिस खे इतला मिलियो त गुलिस्ताने सरमस्त रोड ते मोटरसाइकिल ते शकी माण्हू अची रहिया आहिनि। मोटरसाइकिल ते सवार माण्हुनि खे रोकण जी कोशिश कई त जवाबदारनि पुलिस मथां फायरिंग कई।